अदा अदा तू अची वे। अता उन कमीने तो के ताकत ना है ना या माजिदा रुगो सुबह थियण दे। कमीनो जो घर वेठे असांजी बेइज्जती करे वियो आहे न, मां हिकु हिकु हिसाब हिन खां वठंदुसि। अदा तो हुन जो केड़ो ॾोह कयो हुयो? हुन जो ॾोह कयां त कावर न अचियां, पर बेॾोही आहियां। हिकिड़े वात ॻाड़े चोरे मुंहिंजी बेइज्जती कई आहे, ॿियो मिड़े ख़ैरु आहे। तव्हां छा था सम्झो मां हुनखे बख़्श कंदुसि? कॾहिं बि न। सोटा हाणे त कातिल भी मिली वियो। रह सके चई फैसले जी तारीख़ वठो। जेकॾहिं असां उन्हनि सां हिकिड़ी ॻाल्हि कई त कातिल मिली वियो आहे त हू शक कंदा ऐं चवंदा त हिकिड़े ॾींहं में कातिल कीअं मिलियो। इन करे असांखे कुछ ॾींहं सब्र करणो पवंदो। उन्हनि जा हमरा जेल में आहिनि ऐं फ़ैसिले जी तकड़ हाणे उन्हनि खे हूंदी। पोइ बि अॼु शाम जो मां वञी रहीस सां सलाह कयां थो, ॾिसां त हू छा चए थो। अदा किथे रहीस उन्हनि जी विंगार त कोन वांदो। जेकॾहिं रहीस विंगार वहे हा त अॼु उन्हनि जी जॻह ते असां जेल में हुजूं हा। इहो त ज़ाहिर आहे त रहीस असां मथां महिरबान आहे, पर उन सां गॾु हू मुराद वारनि खां पलउ वठण थो चाहे। रहीस जो मुराद वारनि जे मथां को बि पलउ न आहे। इहा त रहीस जी असांजे मथां महिरबानी आहे जो असां उनजा थोरा लाहे नथा सघूं। बाबा साईं मां हिकु मिंट बि सब्र कोन कंदुसि। मूंखे ॿ टे माण्हू जो बाबा साईं, जेसि ताईं सोडल खे मां लेटाईंदुसि न तेसि ताईं मूंखे आराम न ईंदो बाबा साईं, न ईंदो। इहो सोडल रात जे टाइम ते मुंहिंजे भेण ऐं मुंहिंजे भाउ जे साम्हूं मुंहिंजी बेइज्जती कई अथई। अञा मां चुप कयो। मां तुंहिंजे ॾुख ऐं दर्द खे चङी तरह सम्झां थो। तुंहिंजी कावड़ वाजिब आहे। उन इहा बेइज्जती तुंहिंजी न मुंहिंजी कई आहे। मुंहिंजी इहो हिसाब हुन खां ज़रूरु वरितो ईंदो। हिसाब वरितो हूंदो पोइ मीर साईं अॼु छो न? वलू दुश्मन खे उनजी हथियार सां माण जी सलाहियत रख। जे ईअं ई तकड़ कई त कॾहिं बे मौत मारिजी वेंदे। कमदार मूंखे ॾिस ऐं मूं मां कुझु सिख। हीअं मां हिन मुराद जा लाही कुझु छॾिया। बाक़ी रहियो इहो टरड़ो छोरो सोढल, ॾिस त कीअं थो हिन जे घर जी इज़त तकड़ सां पढ़ायां। ऐं जॾहिं उन्हनि जी इज़त जो जनाज़ो दफ़नाए मोटंदासीं, पोइ तोखे मां सोढल जो जनाज़ो दफ़नाइण लाइ वठी हलंदुसि। इहो ई शाहनवाज़ जो तोसां क़ाइदो आहे। वक्त से जो इंतजार को शंदाया हाली है तो डल के मनमानी करण दे जेतिरियूं बि मनमानी करे थो पर हमने जो अंजाम उहो ई थींदो शुरू सोचियो आहे। बाबा ही वठो ऐं दुकान तां वञी सौदो वठी अचो। घर में को बि सौदो न आहे। दुकान वारे जा अघ में बि पैसा जाम आहिनि। हू उन पैसनि लाइ रड़े पियो त ॿियो सामान वरी किथां ॾींदो। बाबा जेकॾहिं दुकान वारे सामान न ॾिनो न त राति बुख ते वेठा हूंदासीं। इन्हे ॿिन्ही छोरनि कमाइण तां सफ़ा आंठो कढी छॾियो आहे। अदा वारनि ते जेसि तां पादर न खणंदो न तेसि ताईं इहे कमाईंदा न। मां त उन्हनि खे सम्झाए सफ़ा बेज़ार थी पियो आहियां। बाक़ी हेॾा सारा मुआद जेॾा आहिनि हिन खे पादर कोन हणंदुसि। जेकॾहिं अदा वारनि कमु न कयो न त सभिनीनि खे बुख काटणी पवंदी।
वैसे अच्छा कम पक्को करे छॾियो आहे, पर तव्हां फ़ैसिले जी तारीख़ रखो, असां हलिया ईंदासीं। ॿिए फ़ैसिले जी तारीख़ रखूं था। मां सोडल खे घुराए ॿुधाए छॾियुसि। छा हू शक कोन कंदो त असां जल्दी एतिरो कातिल खे ॻोल्हे वठितो? सोडल खे मुतमइन करणु मुंहिंजो कमु आहे। ऐं हा, बाक़ी अगरि तव्हां ॻाल्हियुनि में खुटी पियो ऐं कमु कचो थियलु हूंदो त पोइ मूंते मयार न ॾिजो। रस, तव्हां मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त मूं अॻु में कॾहिं अहिड़ो कचो कमु कयो आहे? ख़बर आहे त तोखां वधीक ॿियो को बि माण्हू ख़तरनाक न थी सघंदो। ही कमु थी वञे, बाक़ी तव्हां वारो मल्थार जी बाबा साईं। तूं ॿार ठीक है बाबा साईं। रज़न सफ़ा कुझु चरियो आहे। इहो राज़ त मां पंहिंजे पाछे खां बि लिकायूं पियो अचां। ही त माण्हू तव्हांजो ख़ासि राज़दार आहे। ही मरी त सघे थो, पर तव्हांजा राज़ खोले नथो सघे। जेकॾहिं मंसूर ख़ान खे कुझु बि थिए थो त हुन जा हमराह सिधो अची मुंहिंजे हमराह में वञंदा। छा थो सम्झी? जे ही ग़रीब जो ॿार मंठार उन्हनि जे फर्ज़ चढ़ी वियो त मंसूर ख़ान जो वज़न खणी सघंदो, पर जे हिन खे इन राज़ जी ख़बर ई न हूंदी, ही त मुंहिंजे मथां सिर ॾेई क़ुर्बान थी वेंदो। मंसूर ख़ान खे असां अॻु में ई पूरो करे छॾींदासीं। उन्हनि जे माण्हुनि में एतिरी साहब ई न रहंदी। मां एहतियात खां कमु वठंदो आहियां, इन करे ही राज़ मंठार खां लिकाइण अहम ज़रूरी आहे। या पक सम्झ त पीरल खे अगवा कयो वियो आहे। जॾहिं ॻाल्हियूं बि हलनि पियूं त पोइ उन्हनि इहो कदम छो खयो? वो असांखे हिरासा करे मजबूर करे फ़ैसिले में पंहिंजो मक़सदु हासिल करणु था चाहिनि। जेकॾहिं न असां उन्हनि जो कयल फ़ैसिलो न मञूं त पोइ पीरल जो लाश ईंदो। हा दा, इहा पक सम्झजां। असां उन्हनि जी ॻाल्हियुनि में कॾहिं बि कोन ईंदासीं। जेकॾहिं फ़ैसिले में इंसाफ़ थियो न त ठीकु आहे, जेकॾहिं इंसाफ़ न थियो त असां उतां उथिया हलिया ईंदासीं। मुराद जे रोकण जे बावजूद तो वञी फ़ैसिलो वारियो आहे। हाणे जेकॾहिं असां इहो फ़ैसिलो क़बूल न कयूं, हिकु तरफ़ मुराद ऐं अली ख़ान खे सज़ा लॻी वेंदी ऐं ॿिए तरफ़ पीरल जो लाश ईंदो ऐं इन सभिनी ॻाल्हियुनि जो कसूरवार मुराद तोखे सम्झंदो। जेकॾहिं फ़ैसिले में नाइंसाफ़ी थिए तॾहिं बि क़बूल कबो? हा पुट, हाणे उहे जेको बि फ़ैसिलो ॾींदा न, उहो असांखे क़बूल करिणो पवंदो। इहो उन करे जे पंहिंजे हमराहनि खे आज़ादु कराइण जो सोच। जॾहिं पंहिंजा हमराह आज़ादु थी आया न त पोइ उन्हनि खां इन नाइंसाफ़ियुनि जो हिसाबु वठंदासीं। ख़ुदा कंदो त मीर शाहनवाज़ ख़ान हक़ जो फ़ैसिलो कंदो ऐं असां सां नाइंसाफ़ी कोन कंदो। पर जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान धर बणिजी मूंखे ज़हर जो वटो पियारियो त मां पी वेंदुसि। हिन ख़ानदान खे बचाइण जे लाइ जेका मूंखे कुर्बानी ॾियणी पई, बाबा उहा कुर्बानी मां ॾींदुसि। अदी जल्दी कर, चाय त खणी अच। वारो कर अदी, वारो कर। जेकॾहिं चांहि सां गॾु केक बि हुजनि न त पोइ वाह वाह। बाबा चाय। अदी असांजी चाय किथे आहे? अदा घर में को भी सामान ना है। इहा भी खंडपति मां पाड़े में पिनी करे बाबा ला चाय गई आ। छा घर में सामान कोने? मूंखे इहो त ॿुधाए, तूं घर लाइ सामान करे वठी आई? बाबा पहिरियां जे मां वठी आयोसि। उहो तो महीनो पहिरियां सामान आंदो, उहो भी 2000 रुपए जो। अदा फुत हल त हली होटल ते था चाय पियूं। खीसे में लभेव रुपयो बि कोन। हलिया हिन पुट होटल ते चाय पियण। बाबा तो वटि आहिनि खीसे में पैसा? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पोइ पुटनि खे नथो ॾी पिए चाय कबर में खणी। जेकॾहिं सुभाणे ॻाल्हियूं थियनि थियूं, अची तेज़ी ताईं फ़ैसिलो न वारींदासूं जेसि ताईं संग चटी में न ॾींदा। संग त चटीअ में ॾींदा ई ॾींदा बाबा, पर फ़ैसिले ते हलण जी तोखे ज़रूरत न आहे। अरे घर जो मां या तूं? बाबा
रेस चयो आहे त पोड़नि खे घर विहारे अचिजो हरू भरू हुल थींदो। पुट वॾो को ज़ंजीर खणी अच, हिन खे ॿधी वञ, न त हे रसा ठोना उते अची निकिरंदो। हिन ने भाॼी रान चए त सुभाणे मिली थो पए मूंसां ॻाल्हाइण जो। बाबा जॾहिं अदा वारा फ़ैसिले ते वेंदा त पोइ तुंहिंजे वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ऐं त तव्हां सभु छॾिया पिया आहियो। अल्लाह अल्लाह कर, ये तुंहिंजी उमिरि अल्लाह अल्लाह कर जी आहे। सॼो ॾींहुं जो बाद में को पंडनि जे करे हिकिड़ो पेर ख़बर नथी त बि नथो मुड़े। रज़न मां तुंहिंजे करे सिर अॾीअ ते रखां थो, पर पोइ जी पारत अथई। जुमा जेसी ताईं तोखे जेल मां ॿाहिरि न कढाईंदसि एसी ताईं तुंहिंजे घर वारनि खे ख़र्च पको ॾींदो रहंदसि। रज़न घर वारनि खे हाणे बंदूक हिन वक़्तु मूंखे पंहिंजे सिर जी लॻी पई आहे। जॾहिं तुंहिंजो ज़िम्मो अदा वारनि खयो आहे त पोइ तोखे ख़ौफ़ छा जो? जुमा महीने ॿिनि में तोखे जेल खां ॿाहिरि आणींदासीं। हूं बि तुंहिंजो जेल कटियल आहे, अञा बि डिॼी पियो। मां खणी ॾुखियो सुखियो जेल कटे ईंदुसि, पर इहे मुराद वारा मूंखे ज़िंदह छॾींदा। फ़ैसिले में रहिस खां इहो ज़रूरु चराईंदासीं त मुराद वारा तुंहिंजी जान जी अमान ज़रूरु ॾींदा। सिर्फ़ु ज़बानी न, भली भले साईं ते हथ रखी ज़िम्मो खणाइजां। मीर शाहनवाज़ जे साम्हूं हू इहो ज़िम्मो खणंदा, पर ज़िम्मो खणण जे बावजूद बि जेकॾहिं हू भञकड़ी कंदा त छा शाहनवाज़ उन्हनि खे छॾे ॾींदो? सिर्फ़ु मूंखे तुंहिंजी ज़बान मथां भरवसो आहे रज़न, न मां मुराद सां ॿधल आहियां न मीर शाहनवाज़ सां। मां तोसां वाइदो ठुकिया त तुंहिंजे वार खे बि सेक न ईंदो। इहो राज़न जो तोसां वाइदो आहे, पर जेकॾहिं उते फ़ैसिले में भले साईं ते हथ रखी करे तोखां कसम वठनि त तूं इहो एतिराफ़ कंदे त इहो खून मां कयो आहे। पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जेकॾहिं इन ज़बान त तूं फिरी वएं त पोइ तुंहिंजो लाश तुंहिंजे ॻोठु रवानो कंदुसि। अता जेको कमु मिठू वारनि सां कयोसीं न, हाणे इहो ई कमु सोडल वारनि सां थियणु घुरिजे। अदा मिठू वारा त ग़रीब हुया, तॾहिं मीर शाहनवाज़ खान तव्हांखे अमरा ॾिना। सोडल वारा ॾिंगा आहिनि, तॾहिं त मीर शाहनवाज़ खान बि उन्हनि खां लाराए थो। बस अदी बस। अरे सोडल वारों का कौन तो तुझे? सोडल वारा भली केॾा ॾिंगा हुजनि, पर रेस खां ताक़त में घणा आहिनि। अदा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ रईस डरो छो थी वियो आहे? इहा मार रेस त सोडल खे फैसले में ॾींदो, ऐं अहिड़ी मार ॾींदुसि जो सॼी ज़िंदगी सोडल कंध खणी न घुमंदो। ॿियो वरी कीअं? हैदर का ख़बर पई? जी बाबा, ॿुधण में आयो आहे त सुभाणे वरी फ़ैसिले जी तारीख़ रखी आहे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त सोडल सां वॾी गेम कनि पिया, उनखे अकेलो करे फसाईंदा, ऐं इन गेम जी सोडल खे ख़बर ई कान थी पए। बाबा साईं, ॿार त सोडल बि न आहे, पोइ छो नथो उन्हनि जी चालाकियुनि खे सम्झे? हैदर, इहो मीर जाफ़र मिठो ज़हर आहे। सोडल जे मथां हथ फेराए भर में विहारींदुसि, ऐं पोइ ईअं त पेर कढंदुसि जो इहो सोडल चोटी वराने हेठि किरंदो ऐं ख़बर ई कान पवंदुसि। बाबा साईं, मीर जाफ़र जे धोखनि खां मुराद वाक़ुफ़ु हुयो। तॾहिं त पुलिस जी मदद सां
पहिरियां मुराद खे अंदरि करायो आहिनि सोढल खे आज़ादु सही जेकॾहिं इहो मीर जाफ़र चाहे हा न त सोढल बि गिरफ़्तार थी सघे पियो पर उन्हनि ॼाणी वाणी सोढल खे आज़ादु रखियो त जीअं हुनखे पंहिंजो करे मीर जाफ़र पंहिंजा मक़सद हासिल करे। बाबा साईं छा अंदाज़ो आहे तव्हांजो तो सोढल मां कहिड़े मतिलबु कढण जे चकर में आहिनि? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त मीर जाफ़र मुराद ऐं सोढल जे विच में नफ़रत जो ॿिज छटणु चाहे थो ऐं हिन जो फ़ाइदो वठी ॿिन्हिनि सौटनि खे पाण में विढ़ाइणु चाहे थो। मुराद त टे ई आहिनि। मुराद के बाद पिया ऐं ॿिन्हिनि सौटनि खे पाण में ज़रूरु घुराए। यार इहा ख़बर कोन थी पए असांजे देवराज जी नंबर पुलिस खे कीअं पए। गुलाम पुलिस जा असांजे पोयां जासूस छॾियल आहे। यार इहो बि शुक्र थियो जो असां सभु जॻह में मौजूदु न हुयासीं न त सभु जा सभु खंभिजी वञूं हा। हाणे बाबा मंसूर खे ॿुधाइणो पवंदो। पोइ गुलाम कॉल कयूं बाबा ॾे? न न बाबा जे सख़्ती सां मना थियल आहे त मूंखे कॾहिं बि कॉल न कंदा कयो। थी सघे थो त बाबा मंसूर जी कॉल ट्रेस कंदा हुजनि। मां बाबा सां मिली अचां सभु छा हुकुम करे थो। हीरल जो को दस पतो पियो? न यार ख़बर ई नथी पवे त पीरल काॾे वियो। सोढल पोइ पाक समय त पीरल राज़नि वारनि जो रुख चढ़ी वियो। वॾा ज़ालिम अथई तव्हांजे हमराह खे पूरो करे छॾियो हूंदो। सुभाणे फ़ैसिलो आहे ऐं सुभाणे उते उहा बि ख़बर पइजी वेंदी त पीरल खे अगवा कंहिं कयो। ॻाल्हि त सफ़ा साफ़ ज़ाहिर पई आहे। तोखे अञा कंहिं ॿिए मथां शक आहे? रहज़न वारा त असांजा ज़ाहिरी दुश्मन आहे पर जेके लिकियल मुनाफ़िक़ आहिनि न उन्हनि खे बि सुभाणे ज़ाहिर करे वठंदुसि। ख़ुदा करो सुभाणे तूं सोभारो थी ईंदे असांजी सोचंदो आहे। बाबा सुभाणे फ़ैसिलो पको आहे? हा मां पका आहे बाबा सोराना पक्का आहे न? ॾा चकर त मूंखां पुछो अथई त पका आहे पका आहे पका आहे पक आहे या कच आहे तोखे छो सिर जी लॻी आहे? मुआ न्याणीअ खे न ॾंब जेकॾहिं जीअ में जीव मिलाईंदे त छा तुंहिंजो वात में लिफूं पवंदियूं? अम्मा बाबा जो त कम ई आहे निड़ी ते ज़ोर ॾेई ॻाल्हाइण। जेकॾहिं मां पंहिंजी रमज़ में वेठो आहियां त अजायो मूंखे छो थियूं छितो करो। मुआ तोसां त ख़ैर सलाह ॻाल्हाइजे ई न। बाबा DSP सां ॻाल्हायो। पुलिस बाहि भरे ॾिनी आहे। जॾहिं खां असां सूबेदार में हथ विधा आहिनि उन ॾींहं खां पोइ असां मथां छापनि मथां छापा लॻनि ॾिघर ॾोह जे हमराहनि खे टार्चर करे ऐं फिटी करे था वञनि। सूबेदार इंतकामी कार्रवाई ते लही पियो आहे। मां अॼु ई वञी DSP साहिब सां मिलां। जेकॾहिं DSP साहिब इन शुरूआत ऐं राशि ऑफिसर खे ॾांहुं नथो विझे त पोइ मूंखे कुझु न कुझु पाण करणु पवंदो। बाबा साईं इहा सॼी चुर्च DSP जी आहे। हिकिड़े सूबेदार जे मथां इन DSP जो हथ न हुजे हा न। तव्हां छा था सम्झो त इन सूबेदार में एतिरी हिमत आहे जो असांजे माण्हुनि में हथ विझंदो? जेकॾहिं सूबेदार नथो मुड़े बाबा साईं पोइ असांखे इजाज़त ॾेई ॾिसो इहो सूबेदार असां था तव्हांखे लेटाए ॾियूं। जॾहिं न असांजा हथ पियसि त बुझ बुझ थी वेंदो। DSP साहिब बि इहो ई चाहे थो त असां एक्शन जो को रिएक्शन ऐं असांजी पार्टी खे दहशतगर्द तंज़ीम ॾेई असांजे मथां बैन हणी सघां। पर मां ईअं थियणु कोन ॾींदुसि। पहिरियां मां कानूनी कमु कंदुसि। जेकॾहिं पोइ बि हू न मुड़िया त पोइ ॿी कार्रवाई बाद में कंदासीं। बाबा साईं असां लाइ छा हुकुम आहे? हाणे तव्हां शहर में महफ़ूज़ न आहियो छो जो शहर में तव्हांजे पोयां पुलिस जा जासूस आहिनि। इन करे हाणे तव्हां वॾी ऐं दुधियारनि जी ॻोठ निकिरी वञो। फ़ैसिले में सोढल पीरल जी खुर ज़रूरु करे। बेफ़िर इन कम लाइ मूंखे घुराए थो। हा रज़न मां नथो चाहियां त सोढल तव्हांखे फ़ैसिले में क़बूल करे विझे ऐं मूंखे मजबूरन तव्हांजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾियणो पए। इन करे तव्हां पंहिंजे तरफ़ खां पूरी तयारी करे छॾिजो। असांजी पूरी तयारी थियल आहे। इन सोढल जा ॿई पेर कढी ईअं मथे भर अची ज़मीन ते उछलींदोसांसि। ऐं हा ॿियो इहो त फ़ैसिले में तूं ऐं पंहिंजे सोट खे वठी अचिजां बसि। इहो जेको थड़ हमराहनि जो काहे थो अचे न इन जी का बि ज़रूरत न आहे छो त पोइ वरी
फैसले में ॻाल्हियूं घटि लुड़ घणो वधी वेंदो आहे। वैसे असां त ॿा ईंदासीं, पर होॾूं सोडल खे घुराइजो। बाबा सोडल सां गॾु उनजे वॾनि खे बि अचणु ॾे। जे सोडल ॾोही थींदो ऐं फैसले मञण को इनकार कंदो त उनजे वॾनि जे लीह ते दस्त रखणु सवलो थी पवंदो। ठीकु आहे रईस, जीअं तव्हांखे मुनासिबु लॻे। ठीकु आहे, पोइ तोखे इजाज़त आहे। हा, सुभाणे वक़्त ते अचण जी कजां। ठीकु आहे, मां वक़्त ते अची वेंदुसि। बाबा साईं, मूंखे पूरी पक आहे सोडल पाण सां नाइंसाफ़ी करे बर्दाश्त न कंदो। जे ॻाल्हियुनि में कूड़ो साबित थो थिए, पोइ फ़ैसिलो त सोडल जे पीउ खे बि वञणो पवंदो। इन करे पाड़ वारनि सभिनी हमराहनि खे तयारु करे उताक जे ॿाहिरि बीहारे छॾिजां। जे को बि माण्हू फ़ैसिले खां इनकार करे उतां वञी न सघे। ये धरती माल है जंगा, पंहिंजे हक़नि जी जंग आहे। फतेह ज़रूर थींदी इंशाअल्लाह। जेकॾहिं पंहिंजे हक़नि ख़ातिर विड़ी मयासीं त इहा हयाती घोर हिन धरतीअ तां। मां हिकु ककर फ़ैसिले ते घुरे था। तव्हां वही घर में राजो या वञी ओताक ते वेझो। अजायो रुलण न वञिजो। अदा असां बि फ़ैसिले ते हलंदासीं। रईस चयो त सिर्फ़ु 2 ॼणा अचो। अदा जेकॾहिं 4 हलंदासीं त पोइ छा थी वियो? तव्हां हलंदव त चाचो चवंदो त मां बि हलां, पोइ त धण अमरान जो थी वेंदो। हर को ॻाल्हाइण ते शुरू थी वेंदो ऐं असल मक़सद जूं ॻाल्हियूं थींदियूं ई कोन, ऐं पोइ वरी सभु ज़िद में अची वेंदासीं। तंहिं करे का ज़रूरत न आहे। अदा असां फ़ैसिले में कोन ॻाल्हाईंदासीं। तव्हां त कोन ॻाल्हाईंदव, मञा थो, पर इन चाचे खे केरु रोकींदो? अदा चाचा खे घर विहारे था वञूं। जेकॾहिं तव्हां हलंदव न त चाचो ज़ंजीर ॿधल बि तोड़ाए अची उते पहुचंदो। सोटा जल्दी क्यों निकिरो अची पियो। चाचो उनखे ज़ोरीअ घर विहारे आयो आहियां। जेकॾहिं असां लेट कई न त हिते पहुचंदो। चङो थी हल चङो। तव्हां त घणो ई सोचियो त उते वञी फॾो कयो, पर तव्हांजो कमु न थियो। भाॼाई तूं असांजे फॾनि खे छॾ, जल्दी चांहि करियो ता ते मोकिलिजांइ। भॼाई 4-5 अमरान जी चांहि मोकिलिजांइ। तव्हांजा माण्हू उताक ते विहारियो, मां कमु लाहे करे पोइ चांहि ठाहींदसि। जेको माण्हू वञी पंहिंजे मुंहं सां उॾामण जी कोशिशि कंदो आहे, उहो मथे वञी अंधो थी पवंदो आहे ऐं कबूतर वांगुरु कला ॾाढी खाई हेठि किरंदो आहे ऐं तव्हां सां बि इहो ई अचंदो आहे। न पुट, ही कंहिंसां बि उलझण जो वक़्तु न आहे। फ़क़ीरनि जे पोयों कुता भौंकंदा रहनि, उन्हनि जे पोयों तव्हां कनू न जो। अचो केरु कुतो आहे, केरु बगीरा, इहा त पुट फ़ैसिले में ख़बर पवंदी। सोप सीरियल डोला हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।